रसूल अल्लाह कुर्बानी में छा रखियो छाहे नबी पाक फरमाइन था अवां जे बख्शिश जो सामान आ पर मुझे दादे इब्राहिम जी सुन्नत मुझे दादे इब्राहिम जी सुन्नत आई अवां जे बख्शिश जो में सामान आ जमल मानू बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे कुर्बानी जे जानवर के ज़िबह कंदो आ नबी करीम फरमाइन था प्या उन जानवर जे गले जी रत जमीन ते पोकिरंदी आ अल्लाह सही कुर्बानी करण वारे जा गुनाह अगई बख्शे छडींदो आ सम्मिनू दुहायाकुम फइन्नहा अला सिराते मतायाकुम मदीने वारे मीर फरमायो अवा पांजा जानवर कुर्बानी जा सघा मोटा ताज़ा कयो उहे कुर्बान कंदा कयो छाजे करे जो पुलसरात जे मथा ये तवा जा हवाई जहाज थी सवारियूं बनबा फइन्नहा अला सिरात मतायाकुम ये तवा जो सवारी हुंदियूं इन सवारी ते चढ़ी तवा का पार वींदो 3000 साल जो पंधा बा घणा 1000 साल ये चाड़ी 1000 साल हुन जी पुठी वरी 1000 साल हुन जी लाही वार खां सनी तलवार खां तिखी मोली हिकड़े पे चयो मुंह जोड़ो वेठो जे आखे मौलवी इए खणी आख त दग हे ही कोन तलवार कनू होवे तिखी वलवाल कनू होवे सन्ही होवे वरी ऊंदा ही रात पिछे आख त दग हे ही कोन दग आहे दग आई तो के या मजेदार हिकड़ी गाल बुधाया जेके तवा जेड़ा आशिक रसूल न चो सुभान अल्लाह आशिक रसूल पक्का थियो लुंडा न थियो लुंडा न सजा सजा हाँ जेडी ने दिल में मोहब्बत था बस शक्लूं भी अड़ियूं ठाहियो सूरतूं भी अड़ियूं ठाहियो पो थियो पक्का पो जेके आशिक रसूल पुलसरात ता ईंदा लंघंदा 3000 साल जो पंध हूंदो त हेठां दोज़ख दाह कंदो जुज़ या मोमिन इन नूरक युतफी नारी ओ आशिक रसूल तो पैर रखियो आ तो में मुहम्मदी नूर जी झलक आ ओहा तुंहिंजे नूर वारी झलक मुंहिंजे दोज़ख जी बाहि खे विसाए थी तकड़ो तकड़ो लगे वल हुजूर करीम अलैहिस्सलाम फरमाइन था मुझे मोहब्बत वारा इश्क वारा आशिक रसूल जेके हुंदा वो 3000 साल जे पंध पुलसरात ता इए लंघंदा जी आसमान में विजु खिड़ंदी आ ये रुगो चमको थी वींदो उनी चमके वांगुर आशिक सिधो जन्नत में पहुंचा पर आशिक पक्को जो आशिक डाडे जो आशिक अधूरो न कच्चो न मुझा दोस्त पक्को आशिक जो को मुकम्मिल आशिक हुंदो न ऊ वींदो हाने मुझा अदड़ा या तहां जे ला जानवर भी तहां जे ला क़यामत जे दहाड़े फायदे वारो आ महबूब करीम फरमाइन था जेतरा जानवर जे पुठीअ ते वार हुंदा ओतरा दर्जा तहां जा बुलंद जह ॾींहं खां तो जानवर घर में बिहारियो आ त कुर्बानी कंदुसि उन जो गाह बि क़यामत में तोड़बो उनके पानी पियारे तो वो भी क़यामत में तोड़बो या त सौली गाल आ पर महबूब ता कुर्बान वञा ओ जानवर छेड़ा लाहे फोंगड़ियूं लाहे अल्लाह से फरमाए तो इहा भी क़यामत में तुझे अमलन में तोड़बी फायदो ही फायदो अबा नुकसान तो कोने ॻाल्हायो घाटो त कोन्हे न फायदो ही फायदो आ इहे शयूं तव्हां ऐं वधीक सवाब इन्ही में आ जो माण्हू 12 महीना उन जानवर खे पाले भला जे 12 महीना नथो करे त 6 माही अॻे हुनखे बिहारे छॾे पर भला जे 6 महीना बि नथो बिहारे सघंदा हफ़्तो महीनो त अॻु में नाले करे छॾे त सवाब थिएसि वरी असां वरी छा कंदासीं ओ ढगो जेको वाहे 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 20 वंडियूं वहंदो हाणे अलाह ते थोरो तक कयोसि कुर्बानी ईअं न सम्मिनू दुहायाकुम जानवर जो जानवर हुजे कुर्बानी रो सगो सोणो बतारो खूबसूरत हुजे अल्लाह से फरमाइंदो लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून अवा
तव्हांखे नेकी तॾहिं मिलंदी जॾहिं अल्लाह जे राह में प्यारी शइ कुर्बान कयो, वणंदड़ शइ कुर्बान कयो। जंहिंखे तव्हांखे वणण वारी शइ प्यारी शइ हुजे उहा कुर्बान कंदो त रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांखे नेकी नसीब फरमाईंदो, बुज़ुर्गी नसीब फरमाईंदो।